Audio Jungle. हक़ था घुरूं असांखे उहो धमकियूं थो ॾिए मुंहिंजे पुटनि खे असांखे चए थो लड़ाईंदो सां हितां असां पंहिंजो हक़ था घुरूं कंहिंखां साईं मनु गुलाम सूद शाह नालो मनु शाह उर्फ़ मनु शाह हा असांजो अपील आहे DC कैंपुर खे ASP खे असांखे पंहिंजो हक़ मिले फ़ैसिलो बि नथो करे असां तां हा फ़ैसिलो बि असां हिनखे जिते किथे शिकियूं था फ़ैसिलो हे करण लाइ तयारु न आहे हाणे तव्हां छा मुतालबो आहे असांजो इहो ई आहे त असां सां फ़ैसिलो करे हा एतिजा छो था कयो भाउ असांजो मनु शाह नालो त ज़्यादा UC गाड़ी में वो काफ़ी टाइम थियो आहे असांजी 32-33 साल थिया आहिनि मिल्कियत खाए वेठो आहे भाउ ऐं असां चई थकिजी पिया आहियूं हिन महिल असांखे हिकिड़ी ॿिनि जॻहियुनि ते फ़ैसिलो बि लिखी ॾिनई उते चई मां 8 ॾींहंनि में कंदुमि हिन महिल ताईं फ़ैसिलो न कयो अथसि असांखे हुन खां अलावा 3 महीना थी विया आहिनि हिन महिल धमकियूं मोतबार घटि वधि सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदो थो उते ऐं चए थो त मां तव्हांखे लड़ाईंदुमि दादा उन लाइ असां एहतिजाज कयूं था SP खैरपुर खे त असां अपील कयूं DC खैरपुर खे कयूं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे असांखे हक़ वठाए ॾिनो वञे ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे हिन मां असांखे जानी माली ॿई ख़तरो आहे असांजे हिन काफ़ी माना प्लाटनि ते हर शइ ते कब्ज़ो कयो वेठो आहे असांजी 33 सालनि खां वठी मिल्कियत ते कब्ज़ो कयो वेठो आहे